उर्दू में काफ़ी फिल्म्स करे वरितियूं, ड्रामा में करे वरिता, सिंधी ड्रामनि में अचण जो कॾहिं ख़्यालु न आयो, कॾहिं ऑफर मिलंदा आई तव्हां? न, अनफॉर्चुनेटली, मतिलबु ॾाढो अफ़सोस न हिकिड़ो त इहो बि आहे, ऐं ॿी ॻाल्हि हीअ त हिकिड़ो त लीला आउं पाण इलाही 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 सिलेक्टिव आहियां। मुंहिंजी प्रायोरिटी हमेशह पंहिंजो घर रहियो आहे, उनखां पोइ जेको थोरो घणो टाइम बचंदो आहे उन में इहो कमु थोरो टुक टुक करे मूं कयो आहे। सो जिन सां माण्हू पढ़ंदो आहे न, जॾहिं जिन टीचर्स सां ऐं जिन सां उन्हनि जो मूंखे मिज़ाज ख़बर हूंदी आहे, उन्हनि जी क्वालिटी ऑफ वर्क ख़बर हूंदो आहे, त उन्हनि सां अमी पंहिंजो घर छॾे कमु करण लाइ राज़ी थी वेंदा आहियूं। त नवां माण्हू हूंदा न, पाण की ॿाईंदी आहियां। हिकिड़ो त इहो आहे, चाहे उन रिगार्डलेस सिंधी उर्दू सां उनजो को वास्तो कोन्हे। इवन इन फ्लेम्स जेकी मुंहिंजी पहिरीं फिल्म आहे, उहो बि वास्ते वारे माण्हुनि सां थियल हुई। हाणे आउं हीअ नथी सोचां, हाणे थोरो एक्सपीरियंस थी वियो आहे, हाणे मूंखे लॻे थो त हाणे इहो टाइम अची वियो आहे, कमर्शियली कमु करे सघां थी। इन जे करे आउं हाणे मेन स्ट्रीम हम या AR वग़ैरह ते कमु करियां पई। हा, सिंधी ड्रामनि बाबति छा ख़्यालु आहे? हाणे उहे क़िस्म जा ड्रामास ठहनि था, कहिड़ी तब्दीली अचण जी ज़रूरत आहे? यू एज़ एन आर्टिस्ट तव्हां इन ॻाल्हि जो छा जवाबु ॾींदा? मूंखे लॻे थो पाण खे टेक्निकली अञा साउंड थियणो पवंदो, मेन स्ट्रीम ड्रामनि वांगुरु ई। छो त पाकिस्तानी ड्रामा हींअर इलाही ज़बरदस्त हलनि पूरी दुनिया में। बिल्कुलु, पंहिंजी पाकिस्तान में फिल्म इंडस्ट्री एतिरी स्ट्रॉन्ग कोन्हे, ड्रामा इंडस्ट्री पंहिंजे पाण खे मञाए चुकी आहे। ऐं त सिंधी ड्रामनि छो न, सिंधी ड्रामनि खे बि बिल्कुलु वही। हा हा, ऐं उन में सिंधी नथी चवां, सम्झ थी उन में पंजाबी या ॿियनि ॿोलियुनि जा ड्रामा बि पूरे पाकिस्तान में, उन्हनि सभिनी में थोरी हिकिड़ी उहा आहे त उहो मेन स्ट्रीम एतिरो स्ट्रॉन्ग थी वियो आहे जो हर को उन में शामिलु थियणु चाहे थो, या जेको शामिलु नथो थिए उहो सम्झे थो त जीअं त हीअ मेन स्ट्रीम कोन्हे त थोरी 19-20 थी वञे त का ॻाल्हि कोन्हे। मूंखे ईअं लॻे थो त जेकॾहिं पाण टेक्निकली पाण ट्रेनिंग्स जो कमु घटिताई आहे, प्रॉपर प्रोड्यूसर्स जी, हा प्रोड्यूसर्स जी, डायरेक्टर्स जी, पाण मूंखे फिल्म मेकर्स खपनि ट्रेन। हींअर पंहिंजो राहुल एजाज़ आहे उन सिंधे को जे नाल, जी जी जी, ऐं सम्झां थी बिकॉज ही इज़ अ ट्रेन फिल्म मेकर, त ही कुड प्रूव हिमसेल्फ। जी जी, उन खां पोइ पाण वटि काइनात थेबो आहे, जी जी बिल्कुलु। ऐं आई एम सो प्राउड ऑफ हर, छो त हिकिड़ी सिंधियाणी थी करे पाण किथे ॾिठा आहिनि, कहिड़ा नाला आहिनि पंहिंजे आसपास इंस्पायर थियण लाइ। सिंधी न्याणियूं जेकियूं इहो कमु करणु चाहिनि, उन्हनि खे कुझु रोल मॉडल्स त खपनि न, जेको संजीदगी सां सही तरीक़े सां ट्रेनिंग हासिलु करे ऐं हिकिड़ी हॉबी वांगुरु न, हिकिड़े प्रोफेशन वांगुरु उनखे। जी जी, त उन में जेका बि नाला आहिनि, बल्कि नैपा में असांजा जेका सिंधी स्टूडेंट्स आहिनि, कुझु मुंहिंजा स्टूडेंट्स, मुंहिंजा पंहिंजा शागिर्द बि आहिनि, उन्हनि जे कम में ऐं तव्हांखे ॿिए थिएटर कंदड़नि जे कम में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु महसूसु थींदो। सही, छो त ट्रेनिंग बहरहाल ट्रेनिंग आहे। ऐं नथी चवां त 100% एक्टिंग या को बि ॾात जेकी आहे उहा को कंहिंखे सेखारे सघे थो, न, पर उनजो डिसिप्लिन ऐं उन क्राफ्ट जी सुजागी या अवेयरनेस उहो तव्हांखे ट्रेनिंग में मिले थी। ॾाढी इंपॉर्टेंट ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि की इनफैक्ट इहा ट्रेनिंग जी जेकी शइ आहे न, हर डिपार्टमेंट में ई हर प्रोफेशन में खपनि। जेको माण्हू ट्रेंड हूंदो आहे, जेको रैंडमली अची वेंदो, उहो ऑब्वियसली नज़र बि ईंदो आहे, ही फ़र्क़ु आहे। डिसिप्लिन हूंदो आहे। तव्हांजो पसंदीदा कैरेक्टर हेल ताईं कहिड़ो रहियो आहे जेको तव्हां प्ले कयो, भले उहो थिएटर में हुजे या ड्रामास में हुजे, जंहिंखे घणी पज़ीराई बि मिली हुजे? मूंखे मुंहिंजो इन फ्लेम्स जेकी मुंहिंजी कैनेडियन पाकिस्तानी फिल्म आहे, जेकी मुंहिंजी पहिरीं ज़िंदगी जी फिल्म आहे। चुड़ैल्स बि क्यों न तव्हां? चुड़ैल्स भी फिल्म वरी मैडम जी न फिल्म इज़ अ वेब सीरीज़ फॉर ज़ी टीवी, ऐं उहा बि ॾाढी Zee5 जे लाइ, ऐं उहा 2019 जी सीरीज़ हुई, एंड इट डिड रियली वेल अक्रॉस द बॉर्डर। सो इन फ्लेम्स, चुड़ैल्स ऐं उन खां अलावा जेके तव्हां वखरी हिकिड़ी आई हुई लास्ट ईयर, इरम परवीन बिलाल, अगेन अ वेरी स्ट्रॉन्ग फिल्म डायरेक्टर, फिल्म मेकर, फीमेल फिल्म मेकर, ऐं उन सां कमु करण जो मज़ो इहो ई हो जो हिकु औरत खां जॾहिं तव्हां ॾिसो था, उनखां इंस्पायर थियो था, उनखां सिखो था, उन सां गॾु कमु करियो था, त उहो एक्सपीरियंस बिल्कुलु डिफरेंट आहे हिकिड़े कंहिं मर्द सां कमु करण जे बनिस्बत। हींअर मूं महरीन जब्बार सां काफ़ी कमु कयो आहे, ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो इन करे जो अगेन आउं सम्झंदसि त उनजे टैलेंट मां इंस्पायर थी आहियां ऐं कुझु सिखियो बि आहे मूं। सही, तो पसंदीदा कैरेक्टर इन फ्लेम्स में मूंखे लॻे थो जेको मुंहिंजो फरिया जो कैरेक्टर हो, हिकिड़ी माउ जो जेका पंहिंजी धीअ सां हिकिड़ी पंहिंजा डिफरेंट बैटल्स पढ़े पई ऐं पंहिंजा इनर कॉन्फ्लिक्ट्स खे मोह ॾिए पई, ऐं बैरूनी उन्हनि खे बि, उहो हिकिड़ो ॾुखियो कैरेक्टर हो, जंहिं मां एज़ अ मदर मूं इलाही सिखियो, बाहिसियत माउ मूं उन माउ मां सिखियो।